नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आसमानी किताबन में जिक्र। तोहफ इब्राहिम में जिक्र। तोहफ इब्राहिम में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मऊस मऊस चयो वियो आहे। तौरात में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मआस मआस चयो वियो आहे। मआस जी माना आहे सुहिणो या सुठो। तौरात जे बाब 18 इस्तस्ना जे आयत नंबर 18 ऐं 20 में ज़िक्र थियल आहे। तौरात जे बाब 33 इस्तस्ना जी आयत नंबर 2 में ज़िक्र थियल आहे। तौरात जे बाब 55 पैदाइश जी आयत नंबर 10 में ज़िक्र थियल आहे। ज़बूर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फारूक चयो वियो आहे। फारूक जी माना आहे सही ऐं ग़लति जे विच में फ़र्क़ कंदड़। यूनानी इंजील में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फारकलीत चयो वियो आहे। फारकलीत जी माना आहे हक़ ऐं सच जो रूह। इंजील यूहन्ना जे बाब 1 जी आयत नंबर 19 ऐं 21 में ज़िक्र थियल आहे। इंजील यूहन्ना जे बाब 14 जी आयत नंबर 16, 17, 18, 25 ऐं 26 में ज़िक्र थियल आहे। इंजील गॉस्पल ऑफ जॉन जे बाब 14 जी आयत नंबर 30 में ज़िक्र थियल आहे। इंजील यूहन्ना जे बाब 15 जी आयत नंबर 7, 8, 13 ऐं 14 में ज़िक्र थियल आहे। इंजील गॉस्पल ऑफ जॉन बाब 16 जी आयत नंबर 12, 13 ऐं 14 में ज़िक्र थियल आहे। 1837 ईस्वीअ में बाइबिल जे एडिशन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ लफ़्ज़ कंपार्टर इस्तेमाल थियो आहे। 1922 ईस्वीअ में बाइबिल जे उर्दू तर्जुमे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ लफ़्ज़ हेल्पर इस्तेमाल थियो आहे। इंजील बरनास में लफ़्ज़ मुहम्मद रसूल अल्लाह 10 भेरा इस्तेमाल थियो आहे। पेज नंबर आहिनि 22, 26, 69, 110, 146, 147, 164, 243 ऐं 294। आख़िरी भेरो ईसा चयो तव्हांजे शागिर्दनि खे फसल। पेज नंबर 224 ऐं 306। क़ुरान पाक में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र। क़ुरान जी सूरह इमरान जी आयत 144 में लफ़्ज़ मुहम्मद इस्तेमाल थियो आहे। क़ुरान पाक जी सूरह अहज़ाब जी आयत 40 में लफ़्ज़ मुहम्मद इस्तेमाल थियो आहे। क़ुरान पाक जी सूरह मुहम्मद जी आयत नंबर 2 में लफ़्ज़ मुहम्मद इस्तेमाल थियो आहे। क़ुरान पाक जी सूरह फतह जी आयत नंबर 29 में लफ़्ज़ मुहम्मद इस्तेमाल थियो आहे। क़ुरान पाक जी सूरह सफ़ जी आयत नंबर 6 में लफ़्ज़ अहमद इस्तेमाल थियो आहे। हज़रत इब्राहिम जी दुआ ऐं हज़रत ईसा जी सुठी ख़बर जो ज़िक्र। इब्राहिम जी दुआ क़ुरान पाक जी सूरह नंबर 2 सूरह बकरा जी आयत 129 में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो ज़िक्र आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ईसा अलैहिस्सलाम जी सुठी ख़बर। गॉस्पल ऑफ जॉन इंजील जे बाब 16 जी आयत 7 ऐं 8 में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ सुठी ख़बर बयान कई वई आहे। फ़तरत वही हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे विच में को बि नबी न आयो आहे। हिन वक़्त खे फ़तरत वही चइबो आहे। हीउ वक़्तु 6 सदियुनि ते मुश्तमिल आहे। ॿिनि नबियुनि जे विच में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अबा ॾाॾा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तालिक़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल सां आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सिधो तालिक़ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नस्ल सां आहे। केदार पुट हज़रत इस्माइल जो केदार जो पुट अदनान, अदनान जो पुट मदद, मदद जो पुट नदहद,
नदद जो पुटु मुदर, मुदर जो पुटु इलियास, इलियास जो पुटु मुदरिक, मुदरिक जो पुटु हुज़ैमन, हुज़ैमन जो पुटु कनाना, कनाना जो पुटु नदर, नदर जो पुटु मालिक, मालिक जो पुटु फहर, फहर जो पुटु गदम, जंहिंजो नस्ल अॻिते वधियो। हज़रत इस्माइल जो पुटु केदार हुयो जेको हिजाज़ में रहियो हो। 325 ईस्वीअ में फहर बिन मालिक मके में ॼाओ हो, जंहिंजो लक़ब कुरैश हुयो। कुरैश जी माना आहे वॾी मछी। 398 ईस्वीअ में कसी बिन कलाब मके में ॼाओ हुयो। कसीअ जो असुल नालो ज़ैद हुयो। कसी हिन जो लक़ब हुयो। कसीअ जो तालिक़ कुरैश जे ख़ानदान सां हुयो। कसी बानी हुयो दारुल नदू जो, यानी गवर्नमेंट हाउस जो। दारुल नदू पहिरियों असेंबली हॉल हुयो अरबन जो, जिते हू सियासी गॾियल मसला, समाजी ऐं मज़हबी मसला बहस कंदा हुया। घटि में घटि 40 सालनि जी उमिरि जो माण्हू मेंबर थी सघंदो हो दारुल नदवा में। सभ खां पहिरियां काबतुल्लाह जी निगरानी कसीअ खे ॾिनी वई हुई। मके जी सियासी ज़िंदगी कसीअ खां शुरू थिए थी। मके जी पूरी रियासत ते कुरैश जे दौर में कसी जे वक़्त में हुयो। कसीअ खे मके जो पहिरियों सियासी अॻुवाण चयो वेंदो आहे। कुरैश कबीलो काफ़ी पहाड़नि ते मुश्तमिल हुयो, जहिड़ी तरह बनु हाशिम, बनु तमीम, बनु अदी, बनु मखज़ूम, बनु ज़हरा, बनु असद ऐं बनु उमैया। अल आइवा दिफ़ाई मिनिस्ट्री हुई अरबन में।